फ़इन क़ील लकुम उर्जिऊ फ़र्जिऊ हुवा अज़का लकुम वल्लाहु बिमा तअमलून अलीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़िनत अर्शिक व मिदाद कलिमातिक व अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम इस्लाह मुआशरा के हवाले से सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उन्वान से इन गोठ के अंदर थी रहो है, जैमें तमाम सां शरीक थिया है। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है त अल्लाह ताला तमाम सां जे हिन अचण के वेहण के बुधण के मंजूर ए मबरूर फरमाए। ऐं अल्लाह तबारक व तआला असा के कुरान पाक के मथा अमल की तौफीक अता फरमाए, हजूर के सीरत तय्यबा ते हलन की तौफीक अता फरमाए। अजीज़ो, तवा असा हजूर जा उम्मती आए, तवा असा को अग में भी इन धरती ते तमाम काफी तादाद में इंसान आया है। उन्होंने भी अल्लाह तबारक व तआला मुरसलीन की जमात के मोकली। 1.25 लाख अंबिया अलैहिस्सलाम दुनिया में आया है, जन अल्लाह करीम जो पैगाम उम्मतुन के इंसानन के पुजाए। जे तवा असा आखिरी नबी हजूर जा उम्मती आहियूं, ती हजरत मूसा जी भी उम्मत हुई, हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी भी उम्मत हुई, हजरत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जी भी उम्मत हुई। मुख्तलिफ वक्तन ते जेके जेके अंबिया अलैहिस्सलाम, हजरत सालेह, हजरत नूह, हजरत शुएब नबी, हजरत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम, ये हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाह सही उन्हनि अंबिया जे मार्फत पंहिंजो पैगाम पंहिंजे बानन ताईं पहुंचाइण जे लाइ अंबिया जी जिम्मेदारी रखी। आखिरी नबी दुनिया जे तख्ते ते हजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया। पाण फरमायो अन आखिरुल अंबिया अंतुम आखिरुल उमम। फरमायो त मां आखिरी नबी आया, तवा आखिरी उम्मत आयो। ला उम्मत बादकुम, ता को पो बी उम्मत कोन इंदी। ला किताब बाद किताबिल्लाह, इन कुरान पाक को पो बियो किताब न इंदो। छाजे करे जो अल्लाह साईं पैगंबर के फरमायो त वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास। ऐ नबी, क़यामत जे सुबह ताईं, क़यामत जे ॾींहं ताईं असा तवा के सभनी जे लाए रसूल करे मोकलियो थस। इन करे पाण फरमायो अन खातमुन नबिय्यीन ला नबी बादी, मां आखिरी नबी आ, मुखा बाद में बियो नबी नहीं। क़यामत जे ॾींहं ताईं जेको भी ॿार ॼमंदो दुनिया जे तख्ते ते, त उन खे इहो ई कलमो पढ़णो पवंदो जेको तव्हां असां पढ़ंदा आहियूं।
कलमो अचे थो बाबा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु इहो ई कलमो पढ़णो पवंदो इहो ई क़ुरान पढ़णो पवंदुसि मिलत मज़हब शरीयत इहा ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वमन यब्तगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन पैगंबर जे अचण खां बाद में आखिरी नबी जे अचण खां बाद में क़ुरान जे नुज़ूल खां बाद में ये मिलत मज़हब शरीयत जेको इस्लाम मिलियो इन खां बाद में हाणे जेकॾहिं को तव्हां मंझूं यहूदियत वारो तरीक़ो नसरानियत वारो तरीक़ो या ॿिया के तरीक़ा या पंहिंजे पंहिंजे रस्म रवाजन रीतुनि ते हलंदो अल्लाह ताला फरमाए थो कुझु बि क़बूल कोन थियो वहुव फिल आखिरति मिनल ख़ासिरीन आखिरत में इहो इंसान ख़ाली हथ असांजे लाइ अल्लाह वटि जेकॾहिं कोई बि अमल मक़बूल थींदो ऐं असांखे जंहिं अमल जे नतीजे में ख़ुदा वटि मक़ाम मिलंदो उहो शरीयत जे मुताबिक़ जेको अमल कंदासीं हज़ूर जे तरीक़े जे मुताबिक़ जेको अमल कंदासीं इस्लाम जे तालीम जे मुताबिक़ जेको अमल कंदासीं उहे हिन क़ुरान पाक जे फरमान जे मुताबिक़ जेको अमल कंदासीं अल्लाह सही क़ुरान पाक में फरमाए इंसानो तव्हां कामयाबी सां हमकिनार थींदो पर ॿिनि शयुनि सां ॿ शयूं अथव इन ॿिन्ही शयुनि खे कॾहिं बि न छॾिजो दुनिया में जाऊं जेकॾहिं तव्हां चओ था त कामयाब थी करे निकिरूं ऐं असांजी ख़ुदा वटि इज़त थिए ऐं अल्लाह वटि निजात मिले ऐं रब तबारक व तआला वटि असांखे इज़त वारो मक़ाम मिले त पोइ रब फरमाए थो त मुंहिंजे फरमान ते हली करे कमा हक़ हू मुंहिंजे इबादत जो हक़ अदा कयो ऐं ॿिए नंबर में मां जेको तव्हां ॾे रसूल मोकिलियो आहे आखिरी नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾे मोकिलियो आहे उन आखिरी नबीअ जे हुक्म जी इताअत ऐं ताबेदारी कयो उन जे तरीक़े खे न छॾिजो उन जे तरीक़े खे न छॾिजो छो त आइन इस्लाम इहो अथव मिलत मज़हब शरीयत इहा ई अथव हे क़ुरान मां पैगंबर जे क़ल्ब अतर ते नाज़िल फरमायो अल्लाह असीं हज़ूर खे चवे थो ऐ नबी कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह चवेनि त ही अथव रस्तो मुंहिंजो जंहिं रस्ते सां मूंखे ख़ुदा मोकिलियो आहे जेको मूंखे हुकुम फरमायो अथई जेका मूंखे ख़ुदा लैन वठराई आहे हे क़ुरान मुंहिंजे मथां नाज़िल कयो अथई लिहाज़ा इहो ई रस्तो सिधो अथव ऐं नबी उम्मत खे चओ कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह हे त मुंहिंजो रस्तो मां तव्हांखे ख़ुदा जे तरफ़ छॾियां हाणे जेकॾहिं असां क़ुरान पाक जे हुकुमनि खां सवा ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े खां हटी करे पंहिंजे चाहत ऐं पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ ज़िंदगी बसर कंदासूं पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि करण ख़ातिर अल्लाह जे रसूल जी तालीम ईअं न आहे जीअं असां ज़िंदगी गुज़ारियूं था जेकॾहिं असां अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं पोइ त इहो असांजो अमल ख़ुदा वटि मक़बूल पर जेकॾहिं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़ असां ज़िंदगी नथा गुज़ारियूं असां पंहिंजे ख़्वाहिश जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं था पंहिंजे चाहत जे मुताबिक़ जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारियूं था त पोइ इहो ख़ुदा वटि अमल मक़बूल न थींदो इहो अमल मरदूद थींदो ख़ुदा वटि खसरत दुनिया वल आखिरा अल्लाह फरमाए थो मुंहिंजे हुक्म जे मुताबिक़ रसूल जे तरीक़े जे मुताबिक़ जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारींदव अमल कंदव पंहिंजे उथण वेहण में अखलाक में किरदार में सीरत में सूरत में पंहिंजे मुआशरती ज़िंदगी बैन अक़वामी ज़िंदगी इनफरादी ज़िंदगी इज्तिमाई ज़िंदगी इस्लामी उसूलनि जे मुताबिक़ जेकॾहिं हलंदव त पोइ तव्हांजी हर अमल क़बूल आहे पर जेकॾहिं इस्लामी उसूलनि जे मुताबिक़ न आहे
पंहिंजे चाहत ऐं पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिश जे मुताबिक़ हलो था त ख़सिर दुनिया वल आख़िरत, दुनिया बि तबाह त आख़िरत बि तबाह करे वेंदी। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे पंहिंजे फरमान जे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुस्लमानो, अल्लाह से कुरान पाक में फरमाए थो, मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह फरमाए थो, तहां मंझां जेको बि मुंहिंजे हुक्म ते हलियो ऐं मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कई, इहो वॾे में वॾी कामयाबी के पास, इहो इंसान वॾे में वॾी कामयाबी के पास। जेकॾहिं असां चाहियूं था त दुनिया में जो असां कामयाब थी करे निकिरूं, त पोइ असांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे दामन खे चिंबड़ो पए। दीन इस्लाम ऐं शरीयत खां ॿाहिरि न वञणो पवंदो। बाक़ी असां चाहियूं त असांजी दिलि हीअं थी चवे, असांजी ख़्वाहिश हीअ आहे, असांजी नफ़्स जी घुर हीअ आहे, इहो इंसान कामयाब न थी, इहो नाकाम वेंदो। अल्लाह ताला फरमाए थो, वमन यूक़ शुह नफ़्सी फउलाइक हुमुल मुफ़्लिहून। तहां मुंहिंजो कामयाब उहो ई थींदो जंहिं पंहिंजो पाण खे नफ़्स जे चाहत खां बचायो, नफ़्स जे घुर्ज खां, नफ़्स जे ख़्वाहिश खां पाण खे बचाए, इहो ई कामयाब थी। असां पंहिंजे मुआशरती ज़िंदगी जे अंदरि असां वटि इंसान अथव ॿिनि क़िस्मनि जा। मुस्लमान आहिनि ॿिनि क़िस्मनि जा, कलमो बि पढ़ंदा, अल्लाह खे पंहिंजो रब बि तस्लीम कंदा, अल्लाह जे हुक्मनि जी बजावरी बि कंदा, पर हिकिड़ा उहे आहिनि जेके शरीयत जे मुताबिक़ हलनि था, ॿिया उहे आहिनि जेके पंहिंजे तबियत जे मुताबिक़ हलनि। अरे बा अल्लाह झले वठो, यतीम जो माल न खाओ, बेवान जो माल न खाओ, पराया लोढ़ा न लताड़ियो, ज़िना जे वेझो न वञो, ॻाल्हायो त सच ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो, वाइदो कयो त वाइदे जी बरख़िलाफ़ी न कयो। इनल अहद कान मसूला, ख़ुदा वटि तव्हां खां पुछा कई वेंदी त हिन सां अंजाम कयो हुई, उन जो अंजाम छो टोड़ी, कसम खयो हुई, कसम छो टोड़ी, हे हराम छो कई, हे नाहक छो कई। असां इबादात में नमाज ईअं पढ़ंदासीं जीअं अल्लाह जे रसूल जी तालीम आहे, रोज़ो बि ईअं रखंदासीं जीअं इस्लाम जी तालीम आहे, हज उमरा बि ईअं कंदासीं जीअं इस्लाम जी तालीम आहे। बाबा ज़िंदगी जा ॿ हिस्सा आहिनि, हिकिड़ी ज़िंदगी आहे जेका इबादात वारी, मां नमाज पढ़ां थो, मां हज ते वयुमि, उमरो कयां थो, मां रोज़ो रखां थो, मां पंहिंजे माल में ज़कात कढां थो, ये फर्ज़ है अल्लाह, इहा इबादत आहे। नफ़िल पढ़ां थो, तिलावत कयां थो, ज़िक्रुल्लाह कयां थो, इहा है इबादत आहे। इबादात में हिकिड़ो हिस्सो असांजे ज़िंदगी जो इबादात वारो आहे, ॿियो असांजे ज़िंदगी जो हिस्सो आहे मामलात वारो। इबादात वारो हिस्सो इबादत मां उहे कयां थो जीअं अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, पर मामलात में मां ज़ुल्म कयां थो, पाड़े वारे जो बनो सोरियां थो, घर में भित ते जहिड़ो आहे मां हिकिड़ो फुट बि नथो सुरां पियो, ख़बरदार हेॾे आए त लठियूं आईंदो मां, कंहिंखां कर्ज़ वरितो आहे त उनखे कर्ज़ नथो ॾियां, मामलात में कसो थी थियूं न, इहा मामलात में कसाई आहे न। कंहिंसां कूड़ो कसम खणी करे ॻाल्हि कयमि, हो वीचारो पत करे वियो त ठहियो दा हे कसम खणी, कंहिंसां वाइदो कयमि त बरख़िलाफ़ी कयमि, नाक थो कंदो वठां, परायो माल थो खावां, पराया, मुंहिंजी इबादत मां ताईं आहे, पाड़े खे छा फ़ाइदो थियो मुंहिंजी इबादत जो, मुंहिंजी निमाज़ जो फ़ाइदो पाड़े खे कहिड़ो फ़ाइदो ॾींदी। मां ज़कात ॾियां थो त उहा मांखे पाड़े खे कहिड़ो फ़ाइदो थींदो, मांखे त मुआशरे में भलो हलणो आहे न, मामलात वारी ज़िंदगी में पंहिंजो कंहिंजो हक़ न खावां, यतीमनि सां भलो हलां, बेवाहन नादारनि ग़रीबनि जो माल न खावां, बना न सोरियां, हरू भरू पराए घर ॾे न निहारियां, लिया न पायां,
बेहूदा जिंदगी न गुजारियां या हे मामलात वारी जिंदगी। अल्लाह साईं जो रसूल के मोकिलियो त कामिल अकमल करे मोकिलियो। फरमाई नज़लना अलैकल किताब तिबयान लिकुल शै। ऐ नबी एड़ो किताब तुझे मथों असां नाज़िल कयो तोसे जेको हर शय के बयान करे थो। इबादत जो तरीक़ो भी दसे थो कुरान, ऐं मामलात जो तरीक़ो भी खुदा जो कुरान दसे थो। तो मामलात में कंहिंसां ज़ुल्म न कयो, मामलात में कंहिंसां ॾाढ न कयो, पाड़े जा ख़ैर ख़्वाह थियो, इफ़त ऐं पाक दामनी वारी जिंदगी गुजारियो। इत्तक़ू मवाक़िअ तुहम, हज़ूर फरमायो पंहिंजो तोहमत जे जाइन खां पाण खे बचायो। माना दुनिया जे अंदर रहण जे सलीके जो सबक भी हे कुरान सेखारे थो। हिननि आयात मुबारक जे अंदर हे जेके आयतूं तिलावत कयूं वयूं, इन्हनि ॿिनि आयतुनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला असांखे मुआशरे में रहण जो सबक ॾे थो। पुराणे दौर में, जाहिलियत जे दौर में जॾहिं कुरान नाज़िल थियो, इब्तिदाई दौर हो, ईअं माण्हू हिक ॿिए जे घर में हलिया वेंदा, बसि छाजो सॾु करणु, छाजो छा, वरी छाजो पर्दो कराइणु, छाजो बसि हलियो वियो। अॼु बि ईअं असां वटि आहे ॻोठनि में के माण्हू असांजा मिट आहिनि, माइट आहिनि, अज़ीज़ आहिनि, रिश्तेदार आहिनि,